नाज़रीन, समाजी तंज़ीम पारां ॿोॾि मुतासिरनि जी सहायता लाइ इमदादी सामान तक़सीम करण सां गॾु रिलीफ कैंपूं पिणु क़ाइमु कई वयूं आहिनि। तफ़सील हैदराबाद मां नसीर चन्ना जी रिपोर्ट में। सिंध में ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। जिथे लखे माण्हू बेघर थिया आहिनि, फसल तबाह ऐं खाइण पीअण लाइ कुझु बि नाहे, उते ॿोॾि मुतासिर कंहिं मसीहा जे मुंतज़िर आहिनि। पीरा फ्लवार शरीफ़ हज़रत पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जी ख़ुसूसी हिदायतुनि ते निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, निशात तंज़ीम ऐं जमात लवारी शरीफ़ जे फ़र्दनि पारां मुतासिरनि जी मदद ऐं इमदादी सरगर्मियुनि जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां बदीन, शहीद बेनज़ीराबाद, नौशेरो फ़िरोज़, दादू, कंबर शेदात कोट, लाड़काणे ऐं सांगड़ में सवें ख़ानदाननि ऐं हज़ारे मुतासिरनि जी मदद कई पई वञे। ज़िले बदीन जे ॿोॾि मुतासिरनि लाइ पीरा लवारी शरीफ़ जी ख़ुसूसी हिदायतुनि ते यूसी लवारी शरीफ़ जे इलाइक़े खान साहब अब्दुर्रहमान ऐं ॿियनि में 3 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, जिथे सवें ख़ानदाननि ऐं हज़ारे माण्हुनि खे रोज़ाने जे बुनियाद ते 3 भेरा पकल खाधो ऐं सिहत समेत समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। सागर जे ॻोठ खॾड़ो, मोहम्मद ख़ान टालपुर, जरार डायरी, जलाल ख़ान नूनारी ऐं ॿियनि इलाइक़े जे सवें ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो, जत लाड़काणे जे इलाइक़े चकरो, मुबारक कलोड़ो, शेर मोहम्मद जूने जो, कबूलो ऐं लालू रैंक में पिणु सवें मुतासिरनि खे राशन ॾिनो वियो। नौशेरो फ़िरोज़ जे ॻोठ अली मोहम्मद फड़ड़ो, दरबेलो, ढींगो शरीफ़ ऐं मेहरापुर में पिणु सवें मुतासिर ख़ानदाननि ऐं हज़ारे माण्हुनि में राशन समेत खाधे पीते जूं शयूं विरायूं वयूं। ॿिए पासे निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ऐं जमात लवारी शरीफ़ जे नौजवाननि पारां काज़ी अहमद शहर खे ॿोॾि जे पाणीअ खां बचाइण लाइ हाईवे ते बचाव बंदि ॾिनो वियो आहे ऐं उन जी ॾींहं राति चौकीदारी पिणु कई पई वञे। होरन दादू जे कच्चे सीता वॾी ऐं सीता नंढी खे ॿोॾि जे पाणीअ खां बचाइण लाइ जमात लवारी शरीफ़ सां तालुक़ रखंदड़ अॻूणे एमपीए सैयद मोहम्मद शाह जमात लवारी शरीफ़ जे फ़र्दनि सां गॾिजी पूरे इलाइक़े खे हिफ़ाज़ती बंदि ॿधायो आहे, जंहिंजी ॾींहं राति जी चौकीदारी बि जमात लवारी शरीफ़ जा जवान करे रहिया आहिनि। सांगड़ जे ॻोठ जरार डायरी खे बचाइण लाइ नओं रिंग बंदि ॿधो वियो आहे ऐं उन जी ॾींहं राति जी चौकीदारी बि कई पई वञे। ॿिए पासे गंदाखा बलोचिस्तान में पिणु निशात वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जी टीम सवें ख़ानदाननि में राशन विरायो।